अस्सलाम वालेकुम साईं मुर्शिद रहमतुल्लाहि व बरकातहू। मुझा मुर्शिद साईं 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 अचो साईं बस साईं बस साईं खट खण आयूं थोरो अॻियां जलसो आहे, उनमें मूंखे ख़िताब करिणो आहे। सो आऊं मन जेके आहिनि अल्लाह जी फज़ल करम सां ऐं थोरो अॻियां वेंदुसि। ऐं तव्हां हीअं करियो, जेको कल्ह जेको क़ुर ख़ानी कराई हुई अल्लाह जी फज़ल करम सां, जी जी सर जी तव्हां असांखे चयो त तव्हांजे वालिद साहब जेका माना क़ुर ख़ानी कराए उन लाइ तव्हांखे ढगो ॾींदुसि। सो ढगो ॾियो त ऐं माना अल्लाह जी फज़ल करम सां हलियो वञे। साईं ये असल में छा आहे जो असां ही पोखियूं सारियूं, अच्छा अच्छा सो अञा सारियूं थोरियूं आहिनि कचूं, जी बसि ही सारियूं लहनि जी ढगो साईं अव्हांजे घटीअ जे दर ते ॿधी वेंदासीं। ठीकु आहे, अल्लाह जी फज़ल करम सां जल्दी पुॼाए न वेंदो। साईं 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 ढगो अव्हांजो मुर्शिद मुंहिंजा साईं साईं ठीकु आहे, ठीकु साईं 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 ठीकु साईं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि साईं साईं वबरकातहू। मुर्शिद मुर्शिद वबरकातहू। साईं मुर्शिद साईं साईं तव्हां मूंखे घुरायो अची वञा, तव्हां पंधु न न साईं, अल्लाह जे फज़ल करम सां सारियूं अव्हांजूं ॾाढियूं भलियूं थियूं। हा साईं हाणे तव्हां अल्लाह जे नाले सां जेका शइ कई हुई, असां सिर्फ़ु अल्लाह जो कमु कंदा आहियूं, हा हा साईं सिर्फ़ु अल्लाह जो कमु कंदा आहियूं ऐं उन ते नाले ते ॾिनल जेके शयूं उनखे कलेक्ट कंदा आहियूं। सो अव्हां जेके ढगे जी ॻाल्हि कई, सो असां अल्लाह जे फज़ल करम सां ॾेई छॾियो। साईं असल में छा थियो जो अव्हांजी अमानत अव्हांखे मिले जेको खणे सो काफ़िर। साईं असल में छा थियो जो असांजी सारियूं लही वयूं, पर अघु एतिरो कोन थियो, कर्ज़नि में सभु ॾेई छॾियोसीं। साईं कमांद पोखियो आहे थोरो अॻियां, बसि कमांद लहे ढगो दर ते। ॾिसो कमांद लहे अल्लाह जे कम में देरि कोन्हे। कोन देरि थींदी, ग़रीब माण्हू थोरो ख़्यालु करियो। ठीकु आहे, पोइ साईं साईं मुर्शिद क़िबला जेको चओ सो थींदो, जेको चओ सो थींदो। ठीकु ठीकु ठीकु। हाणे अल्लाह जे फज़ल करम सां ही हमरा ढगे ॾियण लाइ नालो ई कोन थो वठे ढगे ॾियण जो। सो अल्लाह जी फज़ल करम सां अॼु हिनखे थोरा झटका ॾियूं था, मन को जल्दी ॾे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम कीअं हाणे त तव्हांजो बनी जा ॾाढी सुठी अथई। माशाअल्लाह तमामु सुठो कमाल साईं ॾिसो अल्लाह जी फज़ल करम सां आउं आयो आहियां। हा अल्लाह जो कसम, ख़ुदा असांखे सिर्फ़ु असांखे ख़िदमत ख़ल्क़ लाइ मोकिलियो आहे। तौबा नौज़ बिला करियो, जेको अव्हां वाइदा कया उहो पालियो कोन था। सो अव्हां ढगे जो हिकिड़ो वाइदो कयो, सो अव्हां छा कयो मुंहिंजो यार हाणे ॾिसो हिकिड़ो मूं ख़्वाबु ॾिठो राति, अचो तव्हांखे ॿुधायां हल्दी साईं। राति मूं ख़्वाबु ॾिठो, अल्लाह न करे अहिड़े कंहिंसां, जेको तव्हांजे मरहूम वालिद साहब सां उहो थियो। अच्छा मरहूम वालिद साहब सां उहो थियो, चुप तव्हांजे वालिद साहब खे मलाइकनि छा कयो, उन साॻी ढगे सां ॿधी करे माना दोज़ख में घेरियूं पए। पिणे जा जेके रत मां ॻाढ़ा हीअं वग़ैरह उहो सफ़ा हालत ख़राबु हुई। अल्लाह जी फज़ल करम सां जेके वाइदा कोन पालींदा आहिनि उन्हनि सां ईअं थींदो आहे। तंहिं करे ढगो ॾेई छॾ, पिणे त अज़ाब लही वञे। अॼु ॾेई छॾ ऐं वञा, अज़ाब अॼु लही वेंदो अल्लाह जी फज़ल करम सां, अल्लाह जी फज़ल करम सां। अदा मौलवी साहब जी मूं ढगो जेको ॾिनो पियो सो बाबा जी इज़त जे करे ॾिनो पियो। मलाइकनि बाबा वारी इज़त जा त कम ई लाहे छॾिया, हाणे बाबा ढगो कोन्हे। ॾिसो ईअं न करियो, अज़ाब वधीक बाबा मूं इज़त मुंहिंजे बाबा जी इज़त लाइ कयो, उहो त कम मलाइकनि कम ई लाहे छॾिया। ख़ुदा कर कोन्हे ढगो हल। अल्लाह जी फज़ल करम सां मुंहिंजो कूड़ जलिजी वियो, वरी बि ॾेई छॾ। ए मुल्ला हल 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 बाबा घर घटी माप। ठीकु आहे ठीकु आहे, अल्लाह जी फज़ल करम सां वञूं था। हलो अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़।